गुलन जी मौसम कलियूं न आंदियूं बहार आंदा पुटन जा लाशा। ही इस्माइल समेजे जे कत्ल जो वाक़ियो जंहिं वाक़े जी वीडियो जी सोशल मीडिया ते आई है। असीं जेके उमरकोट शहर जा जेके आम रहवासी आहियूं जिन जो ॿिनि कबीलनि सां वास्तो आहे, उमरकोट जा सोशल समाजी माण्हू आहियूं या उमरकोट जो जेको शागिर्द तबिको आहे, असीं उन वीडियो में उन गलो कपिल नौजवान शख्स खे असीं ॾिसी कोन पिया सघूं। इहा उन वीडियो जे अंदरि उन जी हालत ते असांजा रूह कांडोरजी वञनि था, असांजा वार असांजे खमीसनि मां असांजे कपिड़नि मां ॿाहिरि निकिरनि पिया। इहा सिचुएशन आहे ऐं हिन हालत जे अंदरि हुन जी फैमिली जे मथां, हुन जे घर जे मथां, हुन जे घर जे ॿियनि खानदान जे मथां ऐं हुन जे कबीले जे मथां कहिड़ो वक़्तु बर्पा हूंदो यकीनन असीं सम्झूं था। ही रुगो इस्माइल समेजे जो कत्ल कोन्हे को, ही उमरकोट शहर जे हर हिकु उन बाशऊर फर्द जो कत्ल है। ही उमरकोट शहर जे उन हर हिकु बाशऊर शहरीअ जो कत्ल है जिन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जे अंदरि, जिन खे उमरकोट जी पुलिस तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण में मुकम्मल तौर ते नाकाम वई है। उमरकोट असीं सम्झूं था त उमरकोट जी पुलिस वंगारी पुलिस है। उमरकोट जा जेके ॿिया नंढा वॾा जेके मसइला आहिनि, मंशियात जे या खणी ॿिया हुजनि, उन्हनि ते त पुलिस को बि कमु कोन कयो आहे। पर हाणे उमरकोट जी जेका सूरत हाल आहे, हाणे उमरकोट जी अमन अमान जी जेका सूरत हाल आहे, उहो इहो आहे त हर नए ॾींहुं असांखे पंहिंजे भाउ, असांखे पंहिंजी भेण, असांखे पंहिंजे पीउ, असांखे पंहिंजे घर जे भातियुनि जा गलो कपिल लाश मिलंदा आहिनि। ऐं अहिड़ी सूरत हाल अॼु खां 15-20 साल पहिरीं कराची जी लियारी ऐं ॿियनि शहरनि में हूंदी हुई, जिथे MQM जी हुकूमत हुई ऐं दौर MQM जे अंदरि कॾहिं गला कपिल लाश मिलंदा हुआ त कॾहिं ॿोरी बंद लाश मिलंदा हुआ। हाणे उहो कारो दौर पीपल्स पार्टी जी सूरत में उमरकोट जे अंदरि असां ते बर्बाद थियो आहे। ऐं हिन जा जेके कातिल आहिनि इस्माइल जा, उहे इस्माइल जा कातिल केर बि हुजनि, असीं सम्झूं था त इस्माइल जी कातिल पुलिस आहे जेको हुनखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कोन करे सघी आहे। इस्माइल जा कातिल उमरकोट जा चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके नुमाइंदा भत्ताखोरी में पूरा आहिनि, पर हू इस्माइल खे तहफ़्फ़ुज़ ॾेई कोन सघिया आहिनि। उमरकोट जे मोती चौक ते वाक़ियो थियो आहे, जेका 30 फुट जे फ़ासिले ते जेको आहे 15 जो हुननि जो सिस्टम आहे, हुननि जो 15 जो सेंटर आहे, जेको 15 5 मिंटनि ते हिकिड़ी नंढड़ी कॉल ते उमरकोट जे कंहिं बि इलाइक़े में हुनजा पुलिस वारा पहुची सघनि था। हुन जूं अहम टाइम ते मोबाइलूं केॾां वञनि थियूं, पुलिस जूं उमरकोट जूं मोबाइलूं, उमरकोट जे पुलिस जो अमलो हिन वक़्तु जेको आहे चापलूसी करण में पूरो आहे, बंगलनि ते नौकरियूं ॾियण में पूरो आहे, वंगार वेहण में पूरो आहे। हितां उमरकोट जो जेको अॾो आहे, उमरकोट जो जेको अॾो आहे, हितां खां अॾो उते खजी थो वञे। उमरकोट जूं 30 पुलिस मोबाइलूं सॼे शहर में अची राउंड ॾियनि थियूं, सॼे शहर खे ब्लॉक कनि थियूं, पर हिते असांजो हिकिड़ो मासूम भाउ असांजो क़त्ल थी थो वञे, असांजो नौजवान गबरू क़त्ल थी थो वञे, पर कंहिं बि SHO, कंहिं बि SP कख भॼी बीणो कोन कयो आहे। असीं सम्झूं था त इस्माइल जे कातिल जे अंदरि, इस्माइल जा जेके कातिल आहिनि, उमरकोट जो SSP आहे ऐं उमरकोट जो जेको सिटी जो SHO आहे, उहे आहिनि। छो त पुलिस खे ताक़त आहे, इंतज़ामिया खे ताक़त आहे, उहो कातिल गिरफ़्तार करे सघे थी। असां हिते रज़ा ख़ुशी सां ई धरणो कोन आयो आहे। अॼु 12 कलाक गुज़री चुका आहिनि ऐं ही जेके बि हिते उमरकोट जा जेके दोस्त सियासी समाजी माण्हू हिते शहर, अॼु उमरकोट जो शहर कंहिं बंदि कोन करायो। अॼु उमरकोट जो शहर पाण मुरादो बंदि थियो आहे। पाण मुरादो बंदि इन करे थियो आहे कि उमरकोट शहर जो अमन अमान जी सूरत हाल तबाह थी चुकी है। असीं उमरकोट जे SSP साहब खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे ॿुधाइण चाहियूं था त उमरकोट जी जेका अमन अमान जी सूरत हाल आहे, उनखे हथ छेड़ान न कयो। ही जेके अॼु हिते जेके पुरअमन तरीक़े सां जेके माण्हू मौजूद आहिनि, ही माण्हू हितां उथिया ऐं हिननि माण्हुनि अवांजी जेके SP ऑफिस, DC ऑफिस ऐं अवांजी ऑफिस आहिनि, सरकारी इदारनि जो रुख कयो त अवांजे घर जे अंदरि बि अहिड़ा ई लाश ईंदा जहिड़ो असां पंहिंजो लाश रखे वेठा आहियूं। असीं मुतालबो करियूं था त पुरअमन आहियूं, पुरअमन रहण ॾियो ऐं इस्माइल जो कातिल जल्द सां जल्द गिरफ़्तार कयो।